यार साउंड खपन था कहीं खां वठूं वीडियोस भी ठाणा आहिनि मेहनत भी करनी आहे कहीं खां साउंड मूं वटि त कोन्हनि साउंड। खैर दोस्त आहे शान सर उनखे कॉल करे ॾिसूं था छा थो चए। हेलो शान साईं कहिड़ा हालनि ख़ुशि आहियो? पहिरां साउंड्स खपनि पिया कुझु वीडियोस ठाहींदासीं आहिनि त तव्हां वटि मोकिलियो। यार मूं वटि त कोन्हनि हुया त सही पर डिलीट थी विया आहिनि मूं वटां। न न ख़ैर आहे मिठा ख़ैर आहे को मसइलो न आहे बसि अलाह भलाई कंदो। यार हिन बि जवाबु ॾेई छॾियो। ॿियो दोस्त आहे हिकिड़ो सोहेल साईं प्यारो दोस्त आहे सुठो क्रिएटर आहे उनखे कॉल करे ॾिसां उन वटि साउंड्स हूंदा ज़रूरु हूंदा उन वटि। सोहेल साईं कहिड़ा हालनि ख़ुशि आहियो? बाबा वीडियोस ठाहियूं पिया कुझु साउंड्स खपनि पिया बैकग्राउंड साउंड तव्हां सुठा क्रिएटर आहियो तव्हां वटि ज़रूरु हूंदा। अरे सजा जानी यार माफ़ कजां मोबाइल रीस्टोर कयमि साउंड सब डिलीट थी विया जानी माज़रत माज़रत यार। ठीक है जानी ठीक है मसलो ना है अल्लाह भलाई कंदो बस। यार हिन वटि बि ना है छा कजे जी मां परेशान आ ती तव्हां भी परेशान हूंदो जेके क्रिएटर आहिनि जेके वीडियोस ठाहिनि था जेके पंहिंजो वॉइस इस्तेमालु कनि था उहे परेशान हूंदा त शान सर किथां साउंड्स आणे थो दानी मला या ॿिया जेके बि क्रिएटर आहिनि उहे किथां साउंड्स डाउनलोड कनि था। घबराइण जी ॻाल्हि न आहे मां आहियां मां तव्हांखे सभु कुझु ॿुधायां थो त बैकग्राउंड साउंड्स कीअं डाउनलोड थींदा किथां डाउनलोड थींदा पंहिंजा पसंदीदा साउंड्स डाउनलोड करे सघो था मिंटनि में। पहिरियां मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो ऐं लाइक कमेंट वग़ैरह घंटी बिंटी सभु हणी छॾियो जो वीडियो जे तरफ़ हलूं। हा संगत आयो परेशान मसलो न आहे मां तव्हांजो मसलो सभु कुझु हल कयां थो पंहिंजो जेको आहे सो डाउनलोड करण लाइ को सॉफ्टवेयर वग़ैरह यूज़ करणो न पवंदो ऐं सिर्फ़ु हिकु दोस्त जी आईडी जे टिकटॉक ते जेको घणो ट्रेंडिंग में हलंदो हुजे जंहिं वटि सुठा सुठा बैकग्राउंड साउंड छो जो अॼुकल्ह क्रिएटर साउंड ऐं लफ़्ज़नि ते गौर कनि था। बैकग्राउंड साउंड जंहिंजो सुठो हुजे लफ़्ज़ सुठा हुजनि त उनजो वीडियोज़ तमामु वधीक वायरल थींदा आहिनि ऐं काफ़ी माण्हू मुतासिर थींदा आहिनि उन्हनि खे ऐं उन्हनि खे पसंदि करणु लॻंदा आहिनि छो जो सुठी शइ खे मना कोई न कंदो। ख़ैर तव्हां दोस्त जी कंहिं बि दोस्त जी आईडी जेको आहे सो टिकटॉक आईडी विज़िट कयो। ख़ैर मां तव्हांखे सॼो कुझु मेथड हिन मोबाइल में ॿुधायां थो त कीअं कीअं डाउनलोड थींदा ऐं किथां डाउनलोड थींदा सभु कुझु ॿुधायां थो तव्हांखे। जी त संगत सॉफ्टवेयर मोबाइल ऐं हाणे तव्हांखे ॿुधाईंदुमि त कीअं डाउनलोड थींदा किथां डाउनलोड थींदा को सॉफ्टवेयर वग़ैरह आहे कुझु बि कोन्हे सॉफ्टवेयर वग़ैरह डाउनलोड न करणो पवंदो तव्हांखे सिंपली बसि टिकटॉक ओपन कयो पहिरियां हे साईं टिकटॉक ओपन थी वियो ॾिसूं था जेको साउंड्स वग़ैरह असांखे कीअं मिलंदा हितां। हाणे हिन में जेको साउंड यूज़ थियल आहे हिकु मिंट शायदि प्ले कयूंसि मुमताज़ मौलाई जो गानो आहे साईं करी त भई ॻाल्हियूं कर। हाणे जीअं हे आहे तीअं ई तव्हांखे जेको आहे सो कंहिं टिकटॉकर मां बि अॻिते ॿुधायां थो कीअं कीअं थींदो आहे। बहरहाल हिते हेठि ॾिसजो न तव्हां हिते लिखियलु अथव करी त भई ॻाल्हियूं कर इहो म्यूज़िक जो नालो लिखियलु आहे असल में इहो कीअं हूंदो तव्हां हिते जेको आहे सो यूज़ साउंड ते हणंदव त हिते कॉन्टेंट्स म्यूज़िक करी त भई ॻाल्हियूं कर मुमताज़ मौलाई ठीकु आहे तव्हांखे हितां साउंड जी जेको आहे सो ख़बर पइजी वियो त साउंड जो नालो छा आहे ऐं कहिड़े आर्टिस्ट जो आहे। सो हाणे बैक कयो हे त सिंपली गानो आहे ईअं अची वेंदो। हाणे ट्रेंडिंग में जेको आहे सो हींअर अकाउंट आहे पूरे सिंध लेवल ते मां सम्झां थो त अदा शान सर जो आहे छो जो उहो लफ़्ज़ बि सुठा खणे थो ऐं बैकग्राउंड साउंड बि न्यू साउंड हूंदा आहिनि उन वटि तो उनजी आईडी ॾिसूं था उनजी आईडी में हूंदा सो हितां को हिकु वीडियो सिलेक्ट कयूं था जंहिंजो बैकग्राउंड साउंड सुठो हुजे मूंखे त वीडियोज़ हिननि मां इहे वणे थो ज़्यादा न हलाईंदुमि यार मतां कॉपीराइट लॻे। सो हेठि ॾिसो था तव्हां हेठि जेको सो कॉन्टेंट्स लिखियलु अथव यूज़ साउंड ते हणंदव हिते ई साउंड नालो लिखियलु हूंदो उन साउंड जो त कहिड़े आर्टिस्ट जो आहे ऐं साउंड जो नालो छा आहे साउंड त हार्ट बीट। सो हाणे यूट्यूब खोले करे सर्च कयूं था
इहो ई साउंड थी वियो। हाणे इहो जेको असां तव्हांखे डाउनलोड करिणो पवंदो। डाउनलोड करे तव्हां एड कंदो पंहिंजे शायरियूं वग़ैरह ठाहियो, जेको बि कुझु कयो, इहो साउंड तव्हांखे हितां ई डाउनलोड करिणो पवंदो यूट्यूब मां। सो हिकिड़ो ॿियो साउंड ॾिसूं, अगरि उहो असांखे मिली वियो, वीडियो ॾिसूं सां मिली वञे त बहितरी ॻाल्हि आहे, तव्हां सही तरीक़े सां सम्झी वेंदव। हिन में कॉन्टेंट्स लिखियलु आहे हेठि। हाणे यूज़ साउंड ते वञी करे इते जेको सो कॉन्टेंट्स फ्रॉम गेल बरतरफ़, इहो हाणे असांखे यूट्यूब में सर्च करिणो आहे। इहो साउंड अचे थो या नथो अचे, छा सीन आहे, मां कूड़ थो हणां या सच थो ॻाल्हायां या ईअं हवाल थो कयां तव्हां सां, पर यार हवाल ववाल कुझु कोन थो, हक़ीक़त अथव। हाणे जेको यकीन रखे सो फ़ाइदो वठे, बाक़ी त हाणे ॾिसण ऐं ॾिसी करे इग्नोर करण वारा घणा ई हूंदा आहिनि, उहे कामयाबु अलाह करे कामयाबु थी वेंदा। नालो छा, स्केल बरतरफ़ अची वेंदो, हा अची वियो, टॉप ते आहे। हे तव्हांजो जेको साईं म्यूज़िक इहो ई अथव दा, वधीक न हलाईंदुमि, मतां जेको आहे सो कॉपीराइट लॻी वञे। बहरहाल मेथड वे जेको बि चओ, मां त सवली सिंधी में चवंदुमि तरीक़ो इहो ई अथव, तरीक़ो साउंड्स डाउनलोड करण जो। त कीअं डाउनलोड कंदा, मां पाण बि ईअं ई डाउनलोड कंदो आहियां। कॉन्टेंट्स फ्रॉम जंहिं बि वीडियोज़ में हेठि लिखियलु हूंदो आहे त उनजो स्क्रीनशॉट रखी छॾींदो आहियां। पोइ जॾहिं बि मूंखे ज़रूरत में हूंदो आहे त पोइ उन टाइम ई यूट्यूब ते सर्च करे ऐं बसि वीडियोज़ ठाहिणु लॻी वेंदो आहे। हे असांजो जेको आहे सो सुकून ते वारो माहौल। माड़ी कॾहिं कॾहिं अची यार झंगनि जे साइड में वेही रहंदा आहियूं, छो जो कमिरो LED लाइट वग़ैरह सभु कुझु आहे, पोइ बि यार अहिड़े माहौल असांखे किथे मिलंदो। असां सौट साईं असांजो सीढ़ी जी हिते आयो आहे। ठीकु आहे संगत, दुआउनि में यादि अगरि का ग़लती थी हुजे त कमेंट में ॿुधायो, ऐं को सवाल वग़ैरह जीअं पुछिणो हुजे त कमेंट में ॿुधायो। यूट्यूब ते मां हर कंहिंखे जवाबु ॾींदो आहियां ऐं काफ़ी दोस्तनि खे कल्ह बि जवाबु ॾिनुमि। बाक़ी रही ॻाल्हि साउंड्स कीअं क्रिएट कबो, पंहिंजो साउंड्स, उन लाइ बि मां सुभाणे वीडियो ठाहींदुमि। ईअं ई जुड़िया रहो असां सां, चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो, घंटी खे ज़रूरु दॿायो, जीअं सुभाणे मां वीडियो अपलोड कयां त पहिरें सभ खां पहिरें नोटिफिकेशन आऊं वटि अचे, त जीअं मां फ़ाइदो हासिलु कयो ऐं महिनत कयो। महिनत सां ई सभु कुझु आहे टिकटॉक ते। बाक़ी हर कंहिंजे कमेंटनि में वञी करे यार असांखे सपोर्ट कर, अदा असांखे सपोर्ट कर, ईअं कुझु कोन्ह थींदो। हर को पंहिंजो महिनत करे, महिनत सां ई सभु कुझु थींदो आहे। अल्लाह हाफ़िज़, जिते बि हुजो ख़ुशि हुजो।